मिठी में एग्रोकूल माइनिंग कंपनी आरो प्लांट हलाइण लाइ मुलाज़िमनि जी सिख्या शुरू करे ॾिनी। पहिरें ऐं ॿिए मरहले में थरकूल ब्लॉक 2 जे 50 मुलाज़िमनि खे वाटर ट्रीटमेंट में जदीद टेक्नोलॉजी ऐं ख़ासि तौर आरो प्लांटनि खे ऑपरेट करण बाबति सिख्या ॾिनी वई। ऑफिसरनि खे न रुगो क्लासरूम पर थर फाउंडेशन जे आरो प्लांट ज़रिए फंडी सिख्या पिणु ॾिनी वई। पखे में शहरनि पारां मोटरसाइकिल चोरी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ कलंदर बख़्श मुग़ैरी वासी अब्दुल्ला मुग़ैरी ऐं साथी चयो त चोर ॾींहं ॾिठे जो संदन मोटरसाइकिल काहे फरार थी विया। हुन चयो त पुलिस खे इतला ॾियण बावजूदि को सहकार न पियो कयो वञे। नौजवान मुतालबो कयो त मोटरसाइकिल वापसि कराए संदन बेचैनी ख़तमु कई वञे। गंबड़ जे बॉयज़ कॉलेज जे ग्राउंड ते क्रिकेट मैच कराई वई। लाड़काणा प्रोफेसर 11 ऐं ख़ैरपुर प्रोफेसर 11 विच में मैच खेॾी वई, जेका लाड़काणा 11 खटे वरिती। सपला सखर जे सदर सैयद असगर अली शाह, प्रोफेसर अल्ताफ़ हुसैन खोड़ी ॿिनि कामयाबी माणींदड़ टीम में कप ऐं ट्रॉफियूं पिणु विरहायूं। ॾहरकी में पुलिस जुआ जे अॾे ते छापो हणी 11 जुआरनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस पब्लिक लाइब्रेरी में आंकड़ा पर्ची कटींदड़नि ते छापो हणी 11 जुआरनि खे सोघो करे हज़ारे रुपया हथ कया। पुलिस गिरफ़्तार जवाबदारनि खे लॉकअप करे केस दाख़िल करे छॾियो। एसएचओ ॾहरकी तुफिल भट्टी जो चवणु आहे त शहर मां बुकी जुआ ऐं आंकड़ा पर्ची जे ॾहनि खे ख़तमु करे सुख जो साह खणंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।